बे पासे असां ख़बर शेयर कंदासीं कराची मां, जिते सूबाई वज़ीर जाम अकरमुल्ला फैक्ट्री में लॻल बाहि जो नोटिस वरितो आहे। सूबाई वज़ीर जाम अकरमुल्ला पारां वाक़े में ज़ख़्मी थियल खे फौरी तौर इमदाद ॾियण जी हिदायत कई वई आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सूबाई वज़ीर जाम इकरामुल्ला फैक्ट्री में लॻल बाहि जो नोटिस वरितो आहे। सूबाई वज़ीर जाम इकरामुल्ला पारां वाक़े में ज़ख़्मी थियलनि खे फौरी तौर ते इमदाद ॾियण जी हिदायत पिणु कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं महताब शरखां जी। महताब जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाइणो त साइड लेयर इलाइक़े में जेके फैक्ट्री खे निकल बाहि वारे जेके अंदरि जेके मुलाज़िम आहिनि जेके सड़ी ज़ख़्मी थिया आहिनि, जेके अंदरि कुझु फाथलनि जे करे जारी आहे। सूबाई वज़ीर सनत ऐं तिजारत वारे जाम अकरमुल्ला इदारे जे बाबति नोटिस वरितो आहे त जेके जल्दी में असांखे जे रिपोर्ट ॾिनी वञे त जे सबब छा आहिनि ऐं जेके अंदरि फाथल माण्हू आहिनि खे जल्दी में कढी करे अस्पताल ते उनखे पहुचायो वञे ऐं जेके फैक्ट्री जा जेके मालिक आहिनि उनखे सख़्तु जेके ज़ख़्मी आहिनि जल्दी सां जल्दी इमदाद ॾिनी वञे ऐं उनखे जेके पोयनि जे लाइ उनजे घर वारनि जे लाइ कुझु जेके वज़ीफ़ा जेके ज़ख़्मी आहिनि शर्तियुनि जे लाइ मुआवज़ा रखिया वञनि। ठीकु आहे, महताब, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।